मिठो नालो मोहम्मद जो। हज़रत सैयदना आदम अलैहिस्सलाम पंहिंजे शहज़ादे हज़रत शीस अलैहिस्सलाम खे नसीहत कंदे फरमायो अल्लाह पाक जो ज़िक्र करियो ता इन सां गॾु हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बि नालो मुबारक वठिजो, छो त मुंहिंजो रूह मिट्टी ऐं पाणी जे विच में हुयो। उन वक़्तु अर्श जे थंभनि ते हीअ नाऊं मुबारक लिखियल हो। जॾहिं मूंखे आसमाननि जो सैर करायो हुयो त हर जाइ ते हीअ नालो लिखियल ॾिठो। मां जन्नत में हुउसि त जन्नती महल ऐं हर दरवाज़े ते मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लिखियल ॾिठो। तूबा ऐं सिदरतुल मुंतहा जे जन्नती वणनि जे पतनि ते, हुरुल ईन जी पेशानियुनि ते, फ़रिश्तनि जी अखियुनि जे विच में हीअ नाव मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लिखियल हुओ। लिहाज़ा उन्हनि जो कसरत सां ज़िक्र कजो। बेशक फ़रिश्ता बि हर वक़्तु उन्हनि जो ज़िक्र मुबारक कंदा आहिनि। मिठो नालो मुहम्मद जो वठण सां दिलि ठरी थी पए, सलातून मथा हर हर पढ़ण सां दिलि ठरी थी पए। नमाज़ पढ़ंदा कयो, मदनी चैनल ॾिसंदा कयो।